कनन बराबर खणंदा हा अव्वल खां वठी आखिर ताईं हिक हिक रुकन में नबी अलैहिस्सलाम जी सुन्नत जी इत्तबा ताबेदारी फरमाबरदारी कयो। या नमाज तॾहिं अल्लाह वटि अघण जे क़ाबिल बणिजे थी जॾहिं मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहर तस्दीक आहे। नमाज़ूं पढ़जनि पयूं पर नमाज़ुनि जो रूह गायब आहे जो पैगंबर जी सुन्नत नमाज में कोन्हे। नमाज़ुनि जा नाला कहिड़ा रखिया अथऊं? हनफी नमाज, मालिकी नमाज, शाफ़ी नमाज, हम्बली नमाज, जाफरी नमाज, गौसिया नमाज। अल्लाह जा माना कदे का कोशिश करे मोहम्मदी नमाज बका कोशिश करे हथ कई तभी आन मोहम्मद औज़ु बिल्लाहि समीउल अलीम मिनश शैतानिर रजीम मिन हमज़िही व नफ़्ख़िही व नफ़्सिही। या अय्युहल्लज़ीना आमनू अतीउल्लाह व अतीउर रसूल व ला तुब्तिलू आमालकुम। लाइक सद तकरीम व तज़ीम फज़ीलतुल शेख मौलाना मोहम्मद दाऊद शाकिर हफ़िज़हुल्लाह, फज़ीलतुल शेख हाफिज अल्लाह नवाज हरल हफ़िज़हुल्लाह, फज़ीलतुल शेख मौलाना गुलामुल्लाह हरल हफ़िज़हुल्लाह, फज़ीलतुल शेख मौलाना अब्दुल फत्ताह बालादी हफ़िज़हुल्लाह। अजोकी हिन बाबरकत मजलिस में शरीक थींदड़ पंहिंजे सभिनी मुअज़्ज़िज़ उलमा हुफ़ाज़ किराम आयल मुअज़्ज़िज़ ऐं मानवारनि मेहमाननि जी ख़िदमत में अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे पाकीज़ा कलाम क़ुरान हकीम जी हिक आयत मुबारका अल्लाह जी तौफ़ीक़ जी रहमत सां मुतवज्जह साम्हूं तिलावत कई आहे। इनमें खालिक कायनात मुखे तव्हांखे रादी दुनिया के सभिनी माण्हुनि खे जेके मुस्लमान सदाईं सजन था हिक अज़ीम नसीहत करण फरमाई आहे ऐं गॾोगॾु हिक हैरत अंगेज़ ख़बर बि ॾियण फरमाई आहे। नसीहत इहा कई आहे या अय्युहल्लज़ीना आमनू अतीउल्लाह व अतीउर रसूल। ऐं ईमान वारो दावा करियो था त मुंहिंजो अल्लाह ते ईमान ऐं उन जे मोकिलियल रसूल मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते ईमान आहे। उन्हनि खे अल्लाह ताला नसीहत करे थो त ऐं ईमान वारो चयो मञो, ताबेदारी करियो, फर्मबरदारी करियो, पैरवी करियो सभ खां पहिरियां अल्लाह। छाजे लाइ? अल्लाह असांजो अकेलो ख़ालिक आहे, ओ मालिक आहे, ओ राज़िक आहे। जंहिं रब असांखे वजूद बख़्शियो, ज़िंदगी जी नेमत ॾिनी, जवानी की नेमत ॾिनी, ज़ात ॾिनी, पुट ॾिनो, धी ॾिनी, इज़्ज़त ॾिनी, रिज़्क़ ॾिनो, सभु दुनिया जूं नेमतूं उन अल्लाह ॾिनियूं आहिनि। उन अल्लाह जो असां ते हक़ आहे त उन जो चयो मञूं, उन जी ताबेदारी फरमाबरदारी कयूं, जीअं रब चवे ईअं कयूं। उन खां पोइ अल्लाह ताला नसीहत कंदे फरमायो व अतीउर रसूल। ऐं मुंहिंजे रसूल मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो बि चयो मञो, उन जी ताबेदारी करियो, उन जी पैरवी करियो, उन जे हुक्म जी बिल्कुलु मुखालिफ़त न करियो। इन करे जो इनखे मूं मोकिलियो आहे। अरब में केतिरा माण्हू मौजूद हुआ, उन्हनि खे मूं कोन मोकिलियो आहे। मूं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पंहिंजो रसूल बनाए मोकिलियो आहे। लिहाज़ा तव्हां ते हक़ आहे त जीअं मुंहिंजी ताबेदारी करियो ईअं उन रसूल जी बि ताबेदारी करियो। ऐं इहा बि ख़बर ॾिनई त जंहिं रसूल जी ताबेदारी कई फ़क़द अता अल्लाह, उन हक़ीक़त में अल्लाह जी ताबेदारी कई। छाजे लाइ? वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयुन यूहा। मुंहिंजो रसूल मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी मर्ज़ी, पंहिंजी सद, पंहिंजी ख़्वाहिश, पंहिंजी ज़रूरत हेठि नथो ॻाल्हाए। उहे कुझु ॻाल्हाए थो जेको खेसि आऊं वही करियां थो। लिहाज़ा रसूल अव्हां खे जंहिं बि कम जो हुकुम करे सम्झो त अल्लाह जो हुकुम आहे। जंहिं कम खां झले सम्झो त इन खां अल्लाह झलियो आहे। रसूल जी ज़ाती मर्ज़ी का बि कान्हे का। जे रसूल जी मर्ज़ी हुजे हा, तमन्ना हुजे हा त रब क़ुरान में इहे लफ़्ज़ कोन ज़िक्र करे हा कद नरा तक़ल्लुब वजहिक फ़िस समाए। तहक़ीक़ ऐं मोहम्मद
मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असीं तव्हांजे मुंह खे मथे करण ॾिसूं था बार बार मथे निहारियो पिया इन इंतज़ार में त कॾहिं मुंहिंजो अल्लाह वही जो हुकुम मोकिले थो त अबाणी क़िबले ॾांहुं मुंहुं करे नमाज़ पढ़ां हिकु ॾींहुं न हिकु हफ़्तो न हिकु महीनो न हिकु साल न बल्कि 16-17 महीना अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इंतज़ार कयो उन खां पोइ अर्श ते मुस्तवी अल्लाह हुकुम मोकिलियो त हाणे तव्हां पंहिंजो मुंहुं काबतुल्लाह ॾांहुं कजो मुंहिंजो क़िबलो इहो आहे अल्लाह रब्बुल आलमीन बावर करायो त मुंहिंजो रसूल अव्हांखे जेकी कुझु चवे थो इहो मूं अल्लाह जो चयो आहे हीउ मुंहिंजो निमाइंदो आहे मुंहिंजो कासिद आहे मुंहिंजे ऐं तव्हांजे विच में हिकु पुल जी हैसियत रखे थो जेकी आऊं खेसि वही जे ज़रिए चवां थो न मिन व अन हू बहू हरफ बे हरफ इहा साॻी ॻाल्हि तव्हां ते पहुचाए थो इहा ख़बर ॿुधाई वरी रब्बुल आलमीन अज़ीम क़िस्म जी तंबीह बि कई ऐं हिकु अहिड़ी ख़बर ॾिनी जो ख़बर ॿुधण सां लिंग काॾा थी था वञनि रब्बुल आलमीन फरमायो वला तुब्तिलू अमालकुम ऐं पंहिंजा अमल बर्बाद न करियो रब्बुल इज़्ज़त अमलनि जे क़बूलियत जो बि ज़िक्र कयो ऐं उन्हनि जे ज़ाया थियण जो बि ज़िक्र कयो अल्लाह जी ज़मीन ते अहिड़ा आहिनि जेके अल्लाह खे रब मञनि था मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे रसूल मञनि था पर उन्हनि जा अमल उन मायार कसवटी पैमाने स्टैंडर्ड ते पूरो नथा लहनि उन्हनि जा अमल किरी पवनि था लिहाज़ा अव्हांखे बाख़बर कजे थो त उन रसूल जी पैरवी खां तिर न गुसाइजो जेकॾहिं न त तव्हांजा अमल कॾहिं बि घणी दर अॻी कोन सघंदा क़ुरान हकीम जी आयत मुबारका असांखे फिक्र ॾे थी गणती ॾे थी ओसीड़ो पैदा करण जो दर्स ॾे थी हिकु त असां में अमल कोन्हे अमली कोताहियूं कमज़ोरियूं आहिनि थोरो घणो अमल आहे त उहो अमल उन मायार ते पूरो नथो लहे लिहाज़ा ज़ाया थी वञे थो दुनिया जा दस्तूर असांजे अखियुनि जे साम्हूं आहिनि 1000 रुपया जो नोट आहे साईं जन वेठा आहिनि नेशनल बैंक जा मुलाज़िम आहिनि इन्हनि खां पुछी ॾिसो हथ लॻे थो ख़बर पवे थी नी सचो आहे ऐं घड़ी में चवे थो त न ही कूड़ो आहे मशीन मौजूदु आहे उन में नोट पवनि था हलंदे हलंदे ओचितो हिकिड़ो नोट निकिरे थो त ही कूड़ो आहे लिखियलु 5000 अथसि 1000 अथसि 500 अथसि पर उन मायार ते पूरो नथो लहे उछले ॾियनि था 5000 जो नोट 10 रुपयनि में विके नथो वठे लिखियलु ॻाल्हि कान्हे ॻाल्हि उन मायार ते पूरे लहर जी आहे अल्लाह रब्बुल इज़्ज़त जंहिं असांखे अमल सालिह जी दावत ॾिनी अजर ॿुधायो सवाब ॿुधायो दुनिया जी क़बर जी आख़िरत जी कामयाबी जो ज़रियो ॿुधायो उन अल्लाह असांखे बाख़बर कयो त तव्हांजी ही नेकी केतिरनि मरहलनि मां पार पवे थी ही मरहलो ही मरहलो ही मरहलो ही मरहलो ही मरहलो इन्हनि लकनि मां लंघी इहे चोटियूं सर करे इहे बर उकारे उन खां पोइ तव्हांजी नेकी धणी दर क़बूल पवे थी लिहाज़ा 2 अखियूं न 4 अखियूं करे जियो 4 अखियूं करे अमल करियो अहिड़ी का ठोकर न खाओ जो मतां तव्हांजा अमल ज़ाया थी वञनि पंहिंजी नसीहत जे लाइ उन खां पोइ तव्हांजी नसीहत जे लाइ रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिकु हदीस मुबारका अर्ज़ करियां थो हदीस जे किताब सुनन इब्न माजिह में अबवाबुल फितन में सैयदना सौबान रज़ी अल्लाह तआला अन्हु जी हदीस मुबारक आहे रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो लअलमन अक़वामन मिन उम्मती यातून यौमल क़ियामति बिहसनातिल जिबाल तिहाना बीज़न फयजअल अल्लाहु अज़्ज़ व जल्ल हबअ मंसूरा क़ाल सौबान सिफहुम लना जल्लहिम लना अल्ला नकून मिनहुम व नहनु ला नअलम क़ाल अमा इन्नहुम इख्वानुकुम व मिन जिल्दतिकुम व याखुज़ून अल-लैल कमा ताखुज़ून वलाकिन्नहुम अक़वामुन इज़ा खलौ बिमहार मिल्ला हिंदहुहा सैयदना सौबान रज़ी अल्लाह तआला ने फरमायो त रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो छा तव्हां खे उन्हनि मानो जीअं तूफान अचे थो वाचूड़ो अचे थो झक लॻे थी मिटीअ जा ज़र्रा वारीअ जा ज़र्रा कख काना पन्ना मथे उॾामनि था ईअं उन्हनि जा अमल हिकिड़ी फूक सां उॾामी वेंदा जॾहिं सौबान रज़ी अल्लाह तआला ने इहा ॻाल्हि ॿुधी अल्लाह जे पैगंबर खे अर्ज़ कई त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्हनि माण्हुनि जी असांखे ज़रूरु ख़बर ॿुधायो यहूदियुनि मां आहिनि ईसाइनि मां आहिनि मुशरिकनि मां आहिनि या असां मुस्लमाननि मां आहिनि असांखे इन्हनि जी मालूमात ऐं ॼाण कान्हे पाण नबी अलैहिस्सलाम ने फरमायो सौबान इहे तव्हां मुस्लमाननि मां आहिनि यहूदियुनि ईसाइनि जी ॻाल्हि ई कान्हे का अमाम जा आहिनि
ॿियूं ख़ूबियूं ख़ासियतूं त अथनि पर इहा ख़ूबी बि अथनि जीअं तव्हीं तहजुद जी निमाज़ जो को हिसो पंहिंजे नाले करियो था जेतिरी रब तौफ़ीक़ ॾे थो तहजुद जी निमाज़ अदा करियो था न ही अवां वांगुरु तहजुद गुज़ार पिया आहिनि पर इन्हनि जूं नेकियूं धणींदड़ घन छो न थियूं जॾहिं अकेला थियनि था ॾिसण वारो केरु बि कोन अथनि सॼे पासे लवणो हयूं कंहिं कोन ॾिठो खॿे पासे ॾिठूं कंहिं कोन ॾिठो साम्हूं ॾिठूं केरु कोन्हे पोयां ॾिठूं केरु कोन्हे अकेलो मौक़ो ॾिसी ॾिठूं केरु बि कोन थो ॾिसे गुनाह जो कमु करे विधऊं माण्हू उन्हनि खे बुज़ुर्ग नेक सालेह परहेज़गार मुतक़ी सम्झनि था पर हिन अकेलाई जो फ़ाइदो वठी गुनाह करे विधो इहो कोन सोचई माण्हू त मूंखे कोन था ॾिसनि अर्श ते मुस्तवी अल्लाह त मूंखे ॾिसे थो न उनखे विसारे वेठो इन गुनाह जे करे अल्लाह रब्बुल इज़्ज़तुनि जूं कयल नेकियुनि खे तबाह ऐं बर्बाद करे छॾे थो निमाज़ पाहे रोज़ो पाहे ज़कात पाहे हज पाहे जिहाद पाहे सदकात पाहे खैरातूं नेकियूं चङायूं दुनिया में जेतोणीक बेअमली आहे पर अमल जो सिलसिलो रवां आहे क़ुरान हकीम जी आयत मुबारका ख़बर ॾे थी मुस्लमानो अमल करण खां अॻु क़ुरान हदीस खां पुछो त ही अमल कीअं क़बूल पवनि था तव्हां मोबाइल ते नंबर लगायो था कंहिं बि माण्हू खे फोन करण जे लाइ नंबर लिखियलु आहे इन मां रुॻी हिकिड़ी ॿुड़ी घटायो ॿुड़ी जी का क़ीमत कान्हे का छा था सम्झो अॻिले सां तव्हांजी ॻाल्हि ॿोल थी सघंदी महिनत करियो पटका पलांद करियो हज़ारनि जो बैलेंस हुजे केतिरा यूनिट्स तव्हांजा मिनट्स मौजूदु हुजनि पर तव्हांजो अॻिले सां रातो कोन थी सघो हिकिड़ो ज़ीरो जो अखर उहो तव्हां मिस कयो आहे कॾहिं वेही करे असां वीचार कयो आहे हीअ असांजूं नेकियूं थोरियूं घणियूं आहिनि पर उहे अघनि खां अॻे किरी पवनि थियूं रब उन्हनि खे इज़त जे निगाहनि सां नथो ॾिसे उहे माण्हू जेके नेकियूं कनि था शरीयत उन्हनि खे इहो हुकुम कयो आहे शर्त मालूम कयो उन्हनि शर्तनि में अल्लाह रब्बुल इज़्ज़त असां ते इहो हक़ रखियो आहे मुस्लमान हुअण जे नाते अवां जो जेको बि अमल हुजे न उहो मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत सदुन तरीक़े दसिल वाट अख़्तियार कयल रस्ते जे मुताबिक़ हुजे जेकॾहिं इहो शर्त ॿियनि शर्तनि सां गॾु पूरो कयो त तव्हांजी नेकी अघंदी जेकॾहिं सभु शर्त पूरा हुजनि इहो शर्त पूरो न थियो इहा अव्हांजी नेकी कॾहिं बि रब वटि अजुर ऐं सवाब वारी कान गणी वेंदी अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो नबी जेसिताईं उन इबादत उन अक़ीदे उन अमल उन ख़ैर जे कम ते तस्दीक जी मुहर न लगाईंदो तेसिताईं उहा नेकी अल्लाह वटि क़बूल कान पवंदी इहो इम्तियाज़ इहो शान इहो मक़ाम मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह ताला ॾिनो आहे हिन उम्मत मां इहो एज़ाज़ में कंहिं बि उम्मती खे कोन्हे जो उहो अमल जी तस्दीक करे अल्लाह रब्बुल इज़्ज़त क़ुरान मजीद में फरमायो या अय्युहन नास अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो ऐ मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तमाम दुनिया के सामो इहो ऐलान करियो इन्ना अर्सलनाका शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरन व दाइयन इलल्लाह बिइज़्निही व सिराजन मुनीरा बेशक असां तव्हां खे माण्हुनि जे तरफ़ मोकिलियो आहे तव्हां पंहिंजे तरफ़ां कोन आया आहियो कंहिं क़ौम क़बीले जे तरफ़ां कोन आया आहियो अल्लाह तव्हां खे माण्हुनि जे तरफ़ रसूल बनाए मोकिलियो आहे शाहिद करे मोकिलियो अथसि अव्हांजे अक़ीदे ते शाहिदी ॾे अमल ते शाहिदी ॾे अव्हांजे ईमान ते शाहिदी ॾे तने तव्हांजो सभु कुझु क़बूल आहे तव्हांखे जेका बिशारत ऐं ख़ुशख़बरी ॾे इहा कम जी आहे अव्हांखे को बि माण्हू ॿुधाए त हिन कम में हेतिरो अजुर आहे हिन कम में बेश्त आहे हिन कम में अल्लाह जो दीदार आहे ही कम करण सां ही थींदो केतिरा वज़ीफ़ा ॿुधाया वञनि था ही कम करियो सूरत यासीन 100 दफ़ा पढ़ो ही मिलंदो सूरतुल काफ़ पढ़ो ही मिलंदो सूरतुल बकरा पढ़ो ही मिलंदो रब जो क़ुरान तो फरमाए इहे सभु ॻाल्हियूं जेसिताईं मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हांखे न ॿुधाए इन्हनि जे ॻाल्हियुनि ते एतबार कयो हर किस्म की बिशारत खुशखबरी अजुर सवाब जी नवीद जेसिताईं मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हांखे न ॾे इहा ॻाल्हि इहो अजुर इहो सवाब इहा खुशखबरी कंहिं कम जी कान्हे का कंहिं कम खां ॾिजारीनि जेकॾहिं ही कम कय बि अल्लाह जो ही अज़ाब ही अज़ाब ही अज़ाब उहा ॻाल्हि मञिजो ॿिए कंहिंजी ॻाल्हि न मञिजो अल्लाह जे अज़ाब खां तव्हांखे ॾिजारण वारो करे मोकिलिया आहियूं सारी दुनिया खे अल्लाह ॾांहुं सॾण वारो करे दाई करे
असां सिर्फ़ तव्हांखे मोकिलियो आहे हिन धरती ते ॿियो को बि असांजे तरफ़ां मोकिलियल कोन्हे को इन इख़्तिसार खां बाद अचूं था इन्हनि चंद नसीहतुनि ते त ही इबादतूं रब्बुल इज़्ज़त कीअं क़बूल करे थो उन्हनि में हिकिड़ो शर्त शरीयत मुतहरा इहो ॿुधायो आहे अमल हू बहू मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े जे ऐन मुवाफ़िक़ हुजे निमाज़ जो मामलो आहे मिसाल जे तौर जानी इबादतुनि में बलक सभिनी जानी माली इबादतुनि में निमाज़ चोटी जो अमल आहे रब जो क़ुरान फरमाए थो वअक़ीमुस सलात वआतुज़ ज़कात वरकऊ मअर राकिईन ऐं निमाज़ क़ाइमु करियो ऐं जेकॾहिं हूंदे वारा आहियो पंहिंजे माल मां वक़्त ते ज़कात ॾियो ऐं रुकू कंदड़नि सां गॾिजी रुकू करियो यानी निमाज़ जमात सां पढ़ो अल्लाह रब्बुल आलमीन हिन आयत मुबारका में असांखे अमर फरमायो मुसलमाननि जे मथां निमाज़ फर्ज़ आहे केतिरियूं निमाज़ूं फर्ज़ आहिनि हदीस शरीफ़ जे किताब मुस्नद अहमद में सही सनद सां नबी अलैहिस्सलाम जो फरमान है इन्नल्लाह हफ़रज़ अलैकुम ख़म्स सलवातिन बेशक अल्लाह तव्हांजे मथां ॾींहं ऐं राति में 5 निमाज़ूं फर्ज़ कयूं आहिनि तव्हां मुसलमाननि खां सवाल कयो बाबा निमाज़ पढ़ो था हा साईं केतिरियूं साईं कूड़ कोन्हे को जुमे जी निमाज़ जमात सां पढ़ूं था अल्लाह मुक़रर कयूं 5 हफ़्ते जूं 35 निमाज़ूं कोन्हे 7 ॾींहं मस्जिद में वञी हिकिड़ी निमाज़ अदा करे थो रब अमर कयो बा जमात साईं जमात में पुॼी नथो सघां फजर त मुर्गी पढ़ां थो अॻी सां अॻी पढ़ी विची बि जमात ते नथो पुॼी सघां अल्लाह रब्बुल इज़्ज़त 5 मुक़रर कयूं जमात सां मुक़रर कयूं असां पंहिंजे मर्ज़ीअ सां निमाज़ूं साईं न की जुमो न की आम निमाज़ूं ईद ते अल्हम्दुलिल्लाह सभिनी मुसलमाननि सां ईदगाह में मस्जिद में मुलाक़ात थी वञा थो ईद जी निमाज़ ते 5 निमाज़ूं अल्लाह फर्ज़ कयूं आहिनि अल्लाह रब्बुल इज़्ज़त क़ुरान मजीद में फरमायो वाक़ीमुस सलात वला तकूनु मिनल मुशरिकीन ऐं निमाज़ क़ाइमु करियो ऐं मुशरिकनि मां न थियो क़ुरान मजीद जी आयत मुबारका उन्हनि माण्हुनि खे दर्स ॾे थी जेके तौहीद जे मथां अमल करण जी दवा कनि था माण्हुनि खे साम्हूं कनि था साईं फितरनि जे दौर में अल्लाह असांखे शिरक खां बचायो आहे रब तौहीद जी नेमत ॾिनी आहे कंहिं दरगाह ते पड़ चाढ़नि कोन वञूं कंहिं ते जानवर कोन कुहूं कंहिं ते देगियूं कोन मोकिलियूं मुश्किल में ॾुख में तंगी तकलीफ़ में अल्लाह के पुकारियूं था अल्लाह तौहीद जी समझ ॾिनी आहे रब पंहिंजे घर रब पंहिंजे दर सां जोड़े रखियो आहे सवाल करियो इन तौहीद जी बरकत में निमाज़ ऐं जमात जो तमामु आहे चवे तो साईं गुनहगार आहियां निमाज़ कोन्हे पुछी ॾिसो जेका तौहीद जी दवा अव्हांखे मस्जिद जे दरवाज़े ते न पहुचाए सघे इहा तौहीद बिश जे दरवाज़े ते कीअं पहुचाए सघंदी तौहीद ऐं अमल ॿई लाज़िम ऐं मलज़ूम हिक ॿिए सां जुड़ियल शयूं आहिनि अल्लाह जो क़ुरान थो फरमाए जंहिं निमाज़ क़ाइमु कई मुबहिदा ऐं जंहिं निमाज़ छॾी दावा करे त मुबहिदा इहो मुबहिद कोन्हे इन्हनि जो शुमार मुशरिकनि मां आहे जो नफ़्स जे ख़्वाहिशनि खे अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे ताबे कोन कई निमाज़ जी पाबंदी कान्हे का ऐं नबी अलैहिस्सलाम जी अज़ीम हदीस मुबारका हदीस जे किताब सही मुस्लिम में मरवी आहे जंहिंमें पाण इरशाद फरमायो मन तरक सलात मुतअम्मिदन फ़क़द कफ़र जंहिं मुस्लमान सदाए ॼाणी बाणी फर्ज़ निमाज़ अदा कान कई जमात में कोन पहुतो तहक़ीक़ुन कुफ़्र कयो अल्लाह जो रसूल बेनिमाज़ी जे लाइ इहे लफ़्ज़ चवनि था सही तव्हां सख़्ती था कयो मुंहिंजा दोस्त मुंहिंजा भाइरो मुंहिंजा बुज़ुर्ग वॾड़ो इहे लफ़्ज़ मुंहिंजा कोन्हे अर्श ते मुस्तवी अल्लाह जा जेको निमाज़ ऐं जमात जो इत्माम नथो करे हीअ ऐं पैगंबर इन क़ुरान जो शारे साहिब वहिया उन क़ुरान जी तशरीह करे इहे लफ़्ज़ फरमाया जेको ॼाणी वाणी निमाज़ नथो पढ़े इन शइ इन माण्हू जो तालुक़ मुबहिद सां कोन्हे तौहीद सां कोन्हे इहो माण्हू मुशरिक आहे कंहिं बि मुस्लमान जे फ़िरक़े जो सवाइ मुनकरीन हदीस जे सभु मुस्लमाननि जा फ़िरक़ा निमाज़ जी फ़र्ज़ियत जा क़ाइल आहिनि त निमाज़ फ़र्ज़ आहे अजुर आहे सवाब आहे इन में कंहिंजो बि इख़्तिलाफ़ कोन्हे पोइ हनफी हुजे देवबंदी हुजे बरेलवी हुजे अहल तशय्युद जो हुजे कहिड़े बि मसलक जो पैरोकार आहे पर निमाज़ जे फ़र्ज़ियत जो क़ाइल आहे अजुर जो क़ाइल आहे मुंहिंजा दोस्तो मुंहिंजा भाइरो निमाज़ जी फ़र्ज़ियत खां कंहिं बि इनकार कोन्हे शरीयत सां
असांखे निमाज़ जे हवाले सां कुछ नसीहतूं कयूं आहिनि। या निमाज़ कीअं पढ़ो, हदीस जे किताब सही बुखारी में सैयदना मालिक बिन हुवैरस रज़ी अल्लाह ताला अन्हु खां हिक वॾी हदीस मुबारक रवायत आहे। उन में नबी अलैहिस्सलाम जिन खे इहा नसीहत कई वसल्लू कमा रअयतुमुनी उसल्ली, ऐं निमाज़ ईअं अदा करियो जीअं तव्हां मूंखे पढ़ंदे ॾिसो था। मुंहिंजे साम्हूं नौजवान तबिको पढ़ियो लिखियो तबिको मौजूद है। तव्हां खां पुछां थो, अल्लाह रब्बुल इज़्ज़त तव्हां खे जंहिं बि मसलक जंहिं बि मौक़िफ़ जो पैरोकार बनायो आहे, कॾहिं को मौक़ो अहिड़ो आयो जो अल्लाह जे मोकिलियल आख़िरी पैगंबर इमाम कायनात मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे निमाज़ जो तरीक़ो मालूम करण जे लाइ कंहिं हदीस जे किताब जो को मुतालियो करण, कॾहिं किताब सलात खोले को पाण पढ़ियो आहे। अवां ऐं सभिनी खे दावत आहे त तव्हां निमाज़ खां अॻु अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी बंदगी उन जी बानब खां अॻु पैगंबर जो तरीक़ो ॾिसो त मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निमाज़ कीअं पढ़ी आहे। अवां खे दावत आहे, सभु शयूं गूगल खे ॼाणो था, यूट्यूब खे ॼाणो था, दुनिया में सभु शयूं ॼाणो था। कॾहिं सही बुखारी में किताब सलात जे लाइ का महिनत करे पैगंबर अलैहिस्सलाम जी निमाज़ जो को तरीक़ो मालूम कयो आहे। नबी अलैहिस्सलाम जिन असांखे अमर इहो कयो आहे, ऐं निमाज़ ईअं अदा करियो जीअं तव्हां मूंखे पढ़ंदे ॾिसो था। बाबा ला इज़्ज़त आहे, अम्मा ला जीअ में जाइ आहे, पाड़े जो वॾो, ॻोठ जो वॾो, क़ौम जो वॾो, मौलवी हुजे, मुफ्ती हुजे, मुजतहिद हुजे, इमाम हुजे, बुज़ुर्ग हुजे, सभिनी लाइ जाइज़ हदुन अंदर इज़्ज़त आहे। पर इबादत अल्लाह जी तरीक़ो मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ही हदीस मुबारक जो दर्स है। हदीस जे किताब सुनन नसाई में किताब सलात में हसन सनद सां सैयदना अबू अय्यूब अंसारी रज़ी अल्लाह ताला अन्हु का हदीस मुबारक मरवी है त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो वमन मन तवज़्ज़ा कमा उमिरा व सल्ला कमा उमिरा गुफ़िर लहु मा तक़द्दम मिन अमलिन, जंहिं वुज़ू ईअं कयो जीअं असां उन खे हुकुम कयो आहे ऐं निमाज़ ईअं अदा कई जीअं असां उन खे हुकुम कयो आहे त वुज़ू जी बरकत सां निमाज़ जी बरकत सां ॿई अमल सुन्नत मुताबिक़ जे करे अल्लाह उन जा गुज़िरियल जेके गुनाह कमियूं कोताहियूं आहिनि पंहिंजी रहम सां उन खे माफ़ करे थो। ये ॿई अहादीस मुबारक असांखे दरस ॾियनि थियूं। पंहिंजे निमाज़नि जो जांच पड़ताल कयूं, ख़बरचार वठो त कहिड़े तरीक़े सां निमाज़ पढ़ूं पिया। अल्लाह जे नबी अलैहिस्सलाम जिन माण्हुनि खे निमाज़ जी दावत ॾिनी, एतिरे क़दुरु दावत ॾिनी जो नबी अलैहिस्सलाम जिन हिकिड़े ॾींहुं ख़वाहिश जो इज़हार कयो, मुंहिंजी दिलि घुरे थी ऐं कंहिं माण्हू खे पंहिंजे मुसले ते निमाज़ पढ़ण वारी जाइ ते बीहारियां, पोइ ॿाहिरि निकिरां, मुंहिंजा साथी मूंसां गॾु हुजनि, उन्हनि जे हथ में बाह हुजे, उन्हनि माण्हुनि जे घरनि खे बाह ॾियां जेके पंहिंजे घर में निमाज़ पढ़नि था, जमात में नथा पहुचनि। केॾी निमाज़ जी पाबंदी, निमाज़ जो केॾो हुकुम हो, पर घरनि में औरतूं, नंढड़ा ॿार न, उन्हनि जे करे मूंखे रहम तरस ऐं क्यास अचे थो। अल्लाह जे नबी अलैहिस्सलाम जे हिन नसीहतुनि खे साम्हूं रखी करे ॾिसो, रुॻी माण्हुनि खे निमाज़ जो दर्स कोन ॾिनो, पर माण्हुनि जी निमाज़ ते गहरी नज़र बि रखियो। हिकिड़ो मिसाल अवां जे साम्हूं अर्ज़ कंदो हलियां। हदीस शरीफ़ जे किताब सही बुखारी में, सही मुस्लिम में ऐं केतिरनि अहादीस मुबारक जे किताबनि में हदीस मुख़्तलिफ़ रावियुनि खां मुख़्तलिफ़ लफ़्ज़नि सां मरवी आहे। अबू रज़ियल्लाहु अन्हु फरमायो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मस्जिद नबवी में मौजूद हुआ। उहा मस्जिद नबवी जंहिंजे लाइ रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, सही बुखारी वग़ैरह जी हदीस अबू रज़ियल्लाहु अन्हु रावी आहे, सलातुन फी मस्जिदी हाज़ा खैरुम मिन अल्फ सलातिन फीमा सिवाहु इल्लल मस्जिदुल हराम। मुंहिंजी हिन मस्जिद यानी मस्जिद नबवी में जे हिकिड़ी निमाज़ अदा कई, उनखे अल्लाह 1000 निमाज़ुनि जो अजर ऐं सवाब अता करे थो, मगर मस्जिदुल हराम जेका काबतुल्लाह जी मस्जिद आहे उन जे लाइ फरमायूं। इमाम इब्न माजे रहमहुल्लाह पंहिंजे सुनन में अबवाबुल अज़ाही में हसन सनद सां नबी अलैहिस्सलाम जी हदीस मुबारक नक़ल कई है त मस्जिदुल हराम जी हिकिड़ो फर्ज़ लख निमाज़ुनि जे अजर ऐं सवाब जे बराबर आहे। ही मस्जिद नबी अज़ीम जाइ, पैगंबर मस्जिद में मौजूद, पैगंबर जो साथी। हिन दौर जे कंहिं मसलक जो नालो वठां मतां उनखे तकलीफ़ पहुचे थी, यार मौलवी साहब हुतां आयो आहे, असांखे चई वियो आहे, जी न, कंहिं बि मसलक जो नालो कोन थो वठां। अव्हां खे 1400 साल पोइते वठी हली मदीनतुल मुनव्वरह जो उहो मंज़र अखियुनि सां ॾेखारण घुरां थो, जंहिंमें मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद नबी में मौजूद आहे, सहाबा किराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन मौजूद आहिनि। हिकु मुस्लमान सहाबी बावजूद थियो आहे
मस्जिद में नमाज पढ़ी है। इमाम रसई रहमहुल्लाह पंहिंजे सुनन में यह हदीस नकल कई व रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हीन यरमुकुहु ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन टे ॾींहं अख सां उन जे नमाज खे ॾिसी रहिया त कीअं पियो नमाज पढ़े। ऐं ॿी हदीस जा लफ़्ज़ ला युतिम रुकूअहु वला सुजूदहु, उन शख़्स नमाज त पढ़ी पर न सही नमूने सां रुकू कयईं न सही नमूने सां सजदा कयईं। ईअं रुकू सजदा कयईं जी मलाइशा में मौलवी साहब 20 रकातूं तरावी नमाज 7 मिनटनि में पढ़ाई। छा था सम्झो क़याम, छा था सम्झो रुकू, छा था सम्झो सजदो। 7 मिनटनि में 20 रकातूं तरावी कीअं पढ़ी हूंदऊं। हिन क़िस्म जी वर्जिश एक्सरसाइज शायदि हींअर अमा नौजवाननि खां बि नथी सघे। अल्लाह जे नबी अलैहिस्सलाम जॾहिं ॾेढी अख सां उन नमाज़ ते नज़र विधी, उन नमाज़ पूरी कई, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़िदमत में हाज़िर थियो, सलाम अर्ज़ कयूं। पाण नबी अलैहिस्सलाम जन उनखे नसीहत कहिड़ी कई, इर्जे फसल्ले फइन्नक लम तुसल्ले। इल्म वारा समझदार बाशऊर वेठा आहियो। हींअर जदीद दौर आहे, मीडिया जो दौर आहे, सोशल मीडिया जो दौर आहे। वञी तव्हां ॾिसो इहे लफ़्ज़ न हुजनि ऐं तव्हांजो ख़ताकार ऐं तव्हांजो मुजरिम आहियां। नबी अलैहिस्सलाम जन फरमायो तव्हां मोटी वञो, ॿीहर नमाज़ पढ़ो, इन करे जो तव्हां नमाज़ पढ़ी कान्हे का। अॼु चऊं था न या तव्हीं जहिड़ो छाजे लाइ था कयो, जेके नथा पढ़नि उन्हनि खे नथा चओ, रत सुकाए छॾियो त उन्हनि जो जेके पढ़नि था। मुंहिंजा दोस्तो, मुंहिंजा भाइरो, मुंहिंजा अज़ीज़ो, अर्ज़ इहो आहे जेको नथो पढ़े पहिरियां उन ते महिनत करियो त इहो पढ़े, पर उन जो ज़हन इहो बनायो तव्हांखे इबादत बि करणी आहे, नमाज़ बि पढ़णी आहे। ईअं जीअं मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सेखारीअ सम्झाई आहे। हिन जाते मुस्लमान आहे, मस्जिद में आयो आहे, पैगंबर जो सहाबी आहे, मस्जिद नबी जो निमाज़ी आहे। मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लफ़्ज़ इहे कया, तव्हां मोटी वञो, ॿीहर नमाज़ पढ़ो, इन करे जो तव्हां नमाज़ पढ़ी कान्हे का। ही दुनिया खे दावत आहे, वॾा थेला पुठनि जे पोयां, स्टोव मथनि ते, थेला हथनि में। नमाज पढ़ो, जीप पढ़ो, जेतिरी बि पढ़ो, पर नमाज पढ़ो। न मुंहिंजा दोस्तो, नमाज पढ़ो ईअं पढ़ो जीअं मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पढ़ी आहे। उन शख़्स नबी अलैहिस्सलाम जन के हिकिड़ो बखर कोन चयो त अल्लाह जे रसूल ऐं मुस्लमान आहियां, नमाज बावज़ू करे पढ़ींदमि, छा मसलो आहे? पर उन पुछो कोन, इहो अदब, इहो एहतराम। असीं थोरी बि नसीहत ते चिड़ी पऊं था, नाराज़ थी वञूं था, मियां बसि अॼु ग़लती कयूं, वरी मस्जिद में कोन्हे। न मुंहिंजा दोस्तो, चिड़ूं न, नाराज़ न थियूं, रंज न थियूं। ॿियो दफ़ो नमाज़ पढ़ियईं, साॻे तरीक़े सां पढ़ियूं। नबी अलैहिस्सलाम जन साॻिया लफ़्ज़ चया, पाण ॿियो दफ़े मोटायूं, टे दफ़े नबी अलैहिस्सलाम जन खे मोटायो। चौथे दफ़े उन कसम खणी करे अर्ज़ कयो, लक़द वल्लाहि इज्तहदतु, तहक़ीक़ अल्लाह जो कसम खणी करे ॻाल्हि चवां थो, जेतिरी मूंखे मालूमात, जेतिरी मूंखे ॼाण हुई, सम्झ हुई, उन पटांदड़ मूं नमाज़ पढ़ी आहे। मूंखे ॿुधायो त मुंहिंजे नमाज़ में ख़ामी, कमी, कोताही आहे कहिड़ी? पोइ नबी अलैहिस्सलाम जन मुंड खां वठी पछाड़ी ताईं उनखे नमाज़ जो तरीक़ो बि सेखारियो, इत्मीनान सुकून सां नमाज़ पढ़ण जो सबक़ बि ॾिनो। जेके ख़ामियूं, कमज़ोरी हुयूं, उन्हनि जी बि इस्लाह कई। दुनिया वारनि खे दर्स आहे, तव्हीं असीं जे करे चाहियूं था नमाज़ धनी दर क़बूल पवे, हथ की खणिजनि, कॾहिं वेही करे वीचार करियो, ही अंगूठा जेके कननि जे पापड़नि खे लायूं था, वॾे अदब, वॾे एहतराम सां अर्ज़ कयां थो, हिकिड़ी नबी अलैहिस्सलाम जी का हदीस अहिड़ी आहे जंहिंमें ॿई अंगूठा हिननि कननि खे लाइण जो को अमर हुजे। नबी अलैहिस्सलाम जी सुन्नत कहिड़ी आहे? अमां नबी अलैहिस्सलाम जी सुन्नत खे पंहिंजा कुल्हनि बराबरि हथ मथे खणंदा, कॾहिं कननि बराबरि खणंदा हुआ। अव्वल खां वठी आख़िर ताईं हिकु हिकु रुकन में नबी अलैहिस्सलाम जी सुन्नत जी इत्तबा, ताबेदारी, फरमाबरदारी कयो। इहा नमाज़ तॾहिं अल्लाह वटि अघण जे क़ाबिल बणिजे थी जॾहिं मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहर तस्दीक़ आहे। नमाज़ूं पढ़जनि पयूं, पर नमाज़ुनि जो रूह गायब आहे, जो पैगंबर जी सुन्नत नमाज़ में कोन्हे। नमाज़ुनि जा नाला कहिड़ा रखिया अथऊं? हनफी नमाज़, मालिकी नमाज़, शाफ़ी नमाज़, हम्बली नमाज़, जाफ़री नमाज़, गौसिया नमाज़। अल्लाह जा बाना कॾहिं का कोशिश करे मुहम्मदी नमाज़ का कोशिश करे हथ कई तभी आ न। मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया में आयो, उन कहिड़ी नमाज़ पढ़ी? पंहिंजे अब्बे के पंहिंजे घर में नमाज़ पढ़े ॾिठोसि, पंहिंजे मोहल्ले में, पंहिंजे पाड़े में, पंहिंजे ॻोठ में, पंहिंजे इलाइक़े में। मुंहिंजा भाइरो, मुंहिंजा दोस्तो, क़ुरान हदीस जो मुतालियो करियो, मुंड खां वठी पछाड़ी ताईं नमाज़ जो उहो तरीक़ो इख्तियार करियो जंहिंजो असांखे शरीयत पाबंद कयो आहे।
निहायत इख्तिसार से अर्ज कंदो हलां रोज़न की शरई हैसियत जो को भी मुनकर कोने देवबंदी हुजे बरेलवी हुजे अहले हदीस हुजे या अहले तशय्युद जो हुजे रोज़न की फर्जियत उनन जे अजर ऐं सवाब जो को मुनकर कोने को अल्लाह रब्बुल इज्जत कुरान मजीद में केडो अजीम इरशाद फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस सियाम कमा कुतिबा अलल लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। ऐ ईमान वाराओ अमा ते रमज़ान जे महीने जा रोज़ा फर्ज कया विया जे तमा का पेरन मानुन ते फर्ज कया विया हा त जीअं तव्हां में तकवा अमा में परहेज़गारी जो मादो पैदा थे अल्लाह जे हदुन जो लिहाज ऐं ख़याल रखण जो जज्बो पैदा थे अमा मुत्तकी परहेज़गार बनिजो। सही बुखारी सही मुस्लिम में सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु जी हदीस मुबारक है जंहिंमें पाण केॾा त अज़ीम लफ़्ज़ फरमायूं मन साम रमज़ान ईमान व एहतसाबन गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबे। जे बि माण्हू रमज़ान जे महीने जा रोज़ा इन इरादे ख्याल से रखिया तो अल्लाह मुझे अजुर दे मरण का बाद मुझे ला ज़ख़ीरो थे मरण का बाद अल्लाह वट हाज़िर थियणो आहे। पाण नबी अलैहि सलाम ने फरमायो इहो ज़हन बनाए ईमान अजुर सवाब अल्लाह जे सामो हाज़िर थियण जो इरादो रखी करे रमज़ान जे महीने जा फर्ज़ी रोज़ा रखी अल्लाह गुज़रियल जेतिरा बि गुनाह जहिड़ा बि गुनाह उहे सभु इन रोज़नि जी बरकत सां उनखे माफ़ करे थो। नबी अलैहिस्सलाम जी हदीस जंहिंमें पाण फरमायूं कुल्लु अमल इब्न आदम युज़ाफ़ल हसनत बिअशरि अमसालिहा इला सबअमिअत ज़ैफ़न। आदम जो औलाद का बि नेकी करे थो उन हिकिड़ी नेकी जो अजर घटि में घटि अजर 10 दफ़ा ऐं वध में वध अजुर 700 दफ़ा। हिकिड़ी निमाज़ पढ़ी अजुर 700 निमाज़नि जो हिकिड़ो उमरो कई 700 उमरनि जो अजुर हिकिड़ो रुपयो ॾिनई 700 रुपयनि जो अजर हिकिड़ो रोज़ो रखी 700 रोज़ा ॿी कान्हे की कई पर नबी अलैहिस्सलाम जो फरमायो क़ाल अल्लाह ताला इल्ला सौम अल्लाह ताला फरमाए थो मगर रोज़ो इहो मुंहिंजे लाइ आहे इन जो अजुर ऐं सवाब क़यामत में रोज़ेदार खे ऐं पाण ॾींदुसि। अल्लाह जे नबी अलैहिस्सलाम जिन रोज़े जी केॾी हैसियत मक़ाम अजुर असांखे ॿुधायो पर मुंहिंजा भाइरो मुंहिंजा दोस्तो इहो रोज़ो तॾहिं रोज़ो लिखियो वेंदो अजुर ऐं सवाब जो सबबु बणिबो जॾहिं इन रोज़े ते मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहर तस्दीक़ हूंदी। हिकु मिसाल अमा जे साम्हूं अर्ज़ कंदो हलां हदीस शरीफ़ किताब सही मुस्लिम में किताब सियाम में सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु खां हदीस मुबारक मरवी आहे जंहिंमें पाण इरशाद फरमायूं अबू रज़ियल्लाहु ने फरमायो सन 8 हिजरी में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मक्के के फतेह करण जे लाइ मदीनतुल मुनव्वरा का रवाना थिया। शदीद तरीन ॾींहं गरम हुजनि ऊन्हारे जा ॾींहं मदीने खां मक्के जो सफ़र आहे का जहाज जी सहूलत कान्हे भलियूं गाॾियूं कोन्हे आलीशान रस्ता कोन्हे घोड़ा गॾ खच्चर उठ इहे सवारी जो ज़रियो हुजनि गरम तरीन काढ़े जा ॾींहं हुजनि। अल्लाह जे नबी बि रोज़ो रखियो सहाबा किराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन उन्हनि बि रोज़ो रखियो। अर्श ते मुस्तवी अल्लाह सहाबा किराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन जी बुख तंगी तकलीफ़ परेशानी कमज़ोरी खे ॾिसी वरितो ओ मुंहिंजो अल्लाह हुकुम पियो करे जिब्रील खे वञ मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चओ त इहो रोज़ो खोले बाद में कज़ा करे रखो। नबी अलैहिस्सलाम खे अमर मिलियो पाणी जो थाम घुराए सभिनी माण्हुनि जे साम्हूं पाणी पीतऊं त हाणे रोज़ो खोले छॾियो। सभिनी माण्हुनि रोज़ो खोलियो थोरी देरि हलण खां पोइ खेनि इतला मिलियो साईं केतिरा माण्हू जिन अञा रोज़ो कोन खोलियो आहे छाजे लाइ इन लाइ असीं मंज़िल ते पुॼी रोज़ो खोलींदासूं जवान आहियूं ताक़त आहे कुव्वत आहे अजुर मिलंदो जेतिरी तकलीफ़ वधीक जेतिरी उञ वधीक जेतिरी बुख जी तकलीफ़ वधीक हूंदी ओतिरो अजुर ऐं सवाब मिलंदो। छा था सम्झो जज़्बो छा था सम्झो अज़ीम ख़याल मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी पाण नबी अलैहिस्सलाम जे लफ़्ज़ फरमाया उलाइकल उसातो उलाइकल उसातो जेकॾहिं हिन वक़्तु मुंहिंजा के नाफ़रमान ॾिसणा अथव इहे रोज़ेदार अथव जिन मूं नबी जी सुन्नत नबी जे तरीक़े नबी जे हुकुम
नबी जे अमल जी मुखालफत करे रोज़ो न खोलियो चवनि था त मंज़िल ते पुॼी सिज लहण खां पोइ खोलींदासूं ॿ दफ़ा फरमायो त इहे मुंहिंजा नाफ़रमान आहिनि तव्हां खां पुछां थो हिन दौर जो मिसाल तव्हांखे कोन ॾिनुसि मतां को दिलि में करे 1400 साल तव्हांखे पोइते वेठी हलिया पैगंबर जी अज़ीम जमात जा फर्द हुआ नेकी जा तालिब अजुर जा घोड़ा हुआ पर पैगंबर उन्हनि जी इन इबादत इन नेकी इन अज़ीम अमल जी नेकी त कान कई पुट लदो दुनिया खे दरस ॾिनो जेकॾहिं ही नाफ़रमान बणिजी सघनि था ईंदड़ दौर जा मुस्लमानो अवी अहिड़ियूं नेकियूं न कजो जो नेकियूं करण जे बजाय अव्हांखे ॿीणो गुनाह मिले ऐं नेकियूं तव्हांजो ज़ाया थी वञनि त मुंहिंजा दोस्त काफ़ी सारियूं नसीहतूं अर्ज़ कयूं हुयूं मुअज़्ज़िज़ उलमा स्टेज ते मौजूद आहिनि हक़ीक़त में उन्हनि जे ख़िताब हुआ असीं मां वटि हाज़िरी लॻाइण जे लाइ आया हुआसीं इहो ई पैगाम खणी इबादत अल्लाह जी ऐं तरीक़ो मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नेकी तॾहिं धणी दर अॻे थी जॾहिं मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत संदन तरीक़े सही हदीस में साबित हुजे चल मुंहिंजो रब मूंखे अव्हांखे सभिनी मुसलमाननि खे इहे सभु नसीहतूं सम्झण उन मुआफ़िक़ अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए।